पीपीएमपीए फयाज़ अली बुट चयो आहे त कराची खे सिंध खां अलॻि करण वारो अञा को ॼाओ ई नाहे। मुतहिदा सरबराह सिंध जो खाई सिंध सां दुश्मनी कई, जंहिंजो हशर इबरतनाक थियो आहे। हुन मेहर जे मक़ामी होटल में पीपी जे सीनियर अॻवान ऐं म्यूनिसिपल कमेटी मेहर जे अॻूणे काउंसलर अमीर अली सओल पारां ॾिनल डिनर पार्टी खे ख़िताब कयो। फयाज़ अली बुट चयो त ईंदड़ बल्दियाती चूंडुनि में सॼे सिंध में पीपी कामयाब थींदी। पीपी अॻवान इम्तियाज़ पाशा खान बुट, एजाज सओल, रियाज़ महेसर, अली बख्श खोसो, एडवोकेट बाबर एजाज सओल, एडवोकेट रियाज़ ॾेरो ऐं सरदार ज़ाहिद सओल चयो त इमरान सरकार जी नाक़स पॉलिसियुनि सबबि मुल्क जो आम भिठे हिसाब में आहे। हुन चयो त वफ़ाक़ी सरकार जे तअसुबाणे रवैये सबबि सिंध हुकूमत मसइलनि में फाथल आहे। उन बावजूद वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सिंध जी भरपूर ख़िदमत करे रहियो आहे।